अस्सलाम वालेकुम। जी हसन जी लतीफ़, मुझो बिल्कुल भी चवण जो मकसद इहो न हुयो त मां सिंधियत ते ॻाल्हाईंदसि। जहिड़ी सिचुएशन में मां गुज़रां थी, साहिब औलाद इन ॻाल्हि खे सम्झी सघनि था त मां पंहिंजे बच्चनि खे वठी करे उन्हनि जी ऑनलाइन स्टडी आहे उहा नथी थिए पई। मां परेशान आहियां। हामिद मुंहिंजो हस्बैंड जेको आहे उहो मूंखां फुरे करे ॿाहिरि हलियो वियो आहे। ऑलरेडी कोर्ट में केस असां हले पियो थो। 3 नोटिसिस विया हामिद वारनि जे घर ते, उन्हनि ॿार कोन ॾिना। कोर्ट जे थ्रू मूंॾां पेपर आयो, जेको पेपर मां तव्हांखे ॾेखारे सघां थी। शिज़ा बेटा फॉर्चूनर में आगे गाड़ी में ना पेपर्स पढ़े ले आओ। मां तव्हांखे हीअं ॾेखारे प्री प्लान। मां मूंखे हैसियत, मुंहिंजी का हैसियत न आहे। हींअर मां कंहिं अदा खे ॾिठो पे, अलाए मुंहिंजे ख़्याल में राजा नालो अथनि। उन्हनि चयो त उहो ॾींहुं मूंखे यादि आहे जॾहिं मां पंहिंजे पीउ सां गॾु बीठी। अदा मां अॼु बि ॾाढो स्ट्रगल दौर में आहियां। अदा मूंखे अॼु बि दुआ कयो त मां पंहिंजी ज़िंदगी में अॻिते निकिरी सघां, छो जो मां पंहिंजी ज़िंदगी में अॻिते निकिरी नथी सघां। हर ॾींहुं, हर 1 साल खां पोइ, 2 साल खां पोइ का न का मुसीबत मुंहिंजे मथां अची थी वञे। मुंहिंजी चङी भली ज़िंदगी ख़राब थी वञे। मां पाण माना मुंहिंजी का औकात न आहे मां इहो चई सघां त मूंखे सिंधियुनि इज़त न ॾिनी आहे। बट छा जो हिकिड़े घर जी वजह सां, जेको घर जंहिं ते सभु अची मरनि पिया था, को 3-4 करोड़नि जो आहे, जंहिं ते सभु मुंहिंजा दुश्मन थी पिया आहिनि, उन्हनि जी वजह सां मूं चयो त जेॾीमहिल मुंहिंजा पंहिंजा ई मूं सां गॾु न आहिनि त पोइ हिन फील्ड खे मूंखे छॾणु ई बहितर आहे। तॾहिं मूं चयो त मां हिन फील्ड खे छॾियां थी। ऐं जेके तव्हांजा बैड कमेंट्स ॾिसी करे मूं चयो त मूंखे सिंध वारनि हमेशह ॿियनि खे सपोर्ट कयो आहे, बजाए इन जे जो मूंखे ॿुधी वठनि त मां ग़लति आहियां या मां सही आहियां। अगरि मां ग़लति आहियां त तव्हां चओ, पर अगरि मां सही आहियां त मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। मूंखे डिफाइन करण जी मूंखे टाइम त ॾियो। ख़ुदा ॾिसे थो त मूं लतीफ़ खे, सचल खे ॻायो, मूं पंहिंजे पाकिस्तान में पंहिंजे सिंध खे प्रेज़ेंट कयो, मूं दुनिया खां ॿाहिरि वञी पंहिंजे सिंध खे प्रेज़ेंट कयो। मां अजरक खां बग़ैर मुंहिंजो को कॉन्सेप्ट न आहे। मां ख़ुदा रा मूंखे ग़लति न सम्झो, मां कॾहिं बि न चयो आहे। मां ॻाल्हाए ई नथी सघां। मूंखे जंहिं धरतीअ में मां जनमु वरितो आहे उन धरतीअ में मां मरंदसि। मां ॻाल्हाए नथी सघां, पर ख़ुदा रा तव्हां सम्झो बि। मां तव्हांखे पेपर ॾेखारियां थी त कल्ह ही जेके चवनि था त जेको आहे सो हिकु मोज़िज़ उनजो SSP साहब जो नालो वठी हिननि चयो त जी उन्हनि 2 पुलिस वारा मोकिलिया त जी ही वारंट आहे, सर्च वारंट जेको हिननि जे ख़िलाफ़ आहे, जेको हामिद अली बहलोल वल्देजाज़ ऐं अली इमरान बहलोल वल्देजाज़ ऐं इन्हनि सभिनी खे सर्च वारंट करे ॿारनि खे रिकवर करणो, तंहिंजी वजह सां मां वई हुअमि। पर हिननि सभिनी चयो जी असांजे मथां छा तशदुद करण। मां हाणे एॾी हू थी वई आहियां जो मां पंहिंजी माना भले मुंहिंजी स्टेप भेण आहे, पर मां कॾहिं बि न चाहींदसि त मां उनखे ईअं माना कयां। जेॾीमहिल ही जहिड़ो थिए, जेॾीमहिल मतिलबु मां उन सां ॿार ॾे, ओॾीमहिल हुन मथे खिड़कीअ मां रिकॉर्डिंग पे कई हिन अदी रेशमा परवीन, ऐं रेशमा जो पुटु मूंखे खाला पियो चवे। जेॾीमहिल ही सभु कुझु वाइंड अप थियो, उन खां पोइ मां वापसी करे उन ॾांहुं वियसि, उन सां मिलियसि। पर वरी बि हींअर मां हिकिड़ो दावो बि कंदसि, चवंदसि त हींअर अगरि का वीडियो आहे उन में त जंहिंमें मां उनखे मारियां थी त उहो ऑनलाइन सोशल रखे। अगरि का फ़ोटो आहे जंहिंमें मां उनखे तशदुद कयो आहे त सोशल रखे। अगरि का अहिड़ी तस्वीर आहे जंहिंमें मां उनजा कपिड़ा फाड़िया आहिनि, अलाह न करे अलाह उनजी इज़त रखे त उहा उनखे सोशल करे। पर इहा ॻाल्हि बि ज़हन में रखे रेशमा त बचपन खां वठी मूं उनखे पंहिंजी माउरनि वांगुरु पालियो आहे। अॼु उहो मुंहिंजे ख़िलाफ़ु थी वई आहे, का ॻाल्हि न आहे, पर अल्लाह से उनखे पंहिंजे हिफ़्ज़ो ईमान में रखे। जंहिं मूंसां हिन वक़्त में जेको सलूक हली आहे, मां कंहिंखे भुलिजी नथी सघां। इंशाअल्लाह वक़्तु क़रीब न आहे जेॾीमहिल वक़्तु चेंज थींदो। बट घटि कमेंट्स बि अचनि पिया था, ऐं मां इहो चवंदसि त वरी ॿीहर ख़ुदा रा मूंखे उन कलाम जो कसम, उन लतीफ़ जे कलाम जो कसम, सचल जे कलाम जो कसम, मां कॾहिं बि सिंधियत ते ॻाल्हाए नथी सघां। मुंहिंजी पंहिंजी औकात न आहे सिंध खां बग़ैर। अगरि मां मारवी मूं मां निकिरी वञे त मुंहिंजी का औकात न आहे सिंध खां बग़ैर। ऐं मूंखे सम्झण जी कोशिशि कयो। हिकु तरफ़ पूरी दुनिया मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे,
एक तरफ़ मुंहिंजा पंहिंजा सिर्फ़ु 4-5 करोड़ जो हिकिड़े घर जे लाइ मूंखे मारण जी कोशिशि पिया था कनि, उन में तव्हां सभु उन जे तरफ़ थी करे बीही करे मूंखे चओ था हिन सिंधियत ते ॻाल्हायो, हिन सिंध ते। मां ॻाल्हाए ई नथी सघां। ऐं मां हींअर मुंहिंजी जेकी पोज़ीशन आहे उहा इहा आहे, मां हिकिड़ी माउ आहियां। मां पंहिंजे ॿार में रिकवर कराइण जी कोशिशि पई कई, जंहिंजी वजह सां ॿार मथे टेरिस ते बीठा, पर मां उनखे ॾिसी न सघी आहियां। मूंखे 2 महीना थी विया आहिनि, मां पंहिंजे ॿारनि खे न ॾिठो आहे। प्लीज़ 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 तव्हां इन जो तव्हां मुंहिंजे किरदार खे ठीकु कयो, बजाए इन जो मुंहिंजे किरदार ते ॻाल्हायो, बजाए इन जो मुंहं ते ॻाल्हायो। तव्हां मुंहिंजी मदद कयो त जीअं मां पंहिंजा ॿार रिकवर कराए सघां। रही ॻाल्हि मुंहिंजी, त मां उन ते अगरि तशदुद कयो, मूंखे हिकिड़ी का वीडियो ॾेखारे, मूं उन जे लाइ कुझु बि ॻाल्हायो आहे, मुंहिंजी हिकिड़ी वीडियो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ मूंखे ॾेखारे, मां हर ॾोह करण जे लाइ हर उन एक्सेप्ट करण जे लाइ तयारु आहे। बट अहिड़ी का ॻाल्हि न आहे त उनखे करण बि न खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त किन चयो त भाई हू इज़ सनम मारवी। अदा मां बिल्कुलु भाउ कंहिं राजा ना वारी ॿी रिपीट कयां थी त अदी रज़िया जे वॉल ते मूं ॾिठो त उहो चए थो सनम मारवी लाइन में बीहंदी। अदा मां अॼु बि लाइन में बीठी आहियां, अॼु बि मां ज़िंदगीअ जे हू शेर थो मूंखे यादि अचे त खड़ा हूं आज बि रोटी के 4 हर्फ लिए। त मां अॼु बि उन ई मक़ाम ते बीठी आहियां जंहिं मक़ाम ते अॼु बि मूंखे तव्हांखे ॿाहूं थी ॿधणियूं पवनि। दादा तव्हां सभु मुंहिंजी मदद कयो त मूंखे पंहिंजा ॿार मिली सघनि, ॿियो कुझु बि न आहे। ऐं रही मूंखे पंहिंजी ॾेखाण त जी तूं आहीं छा, अदा मां कुझु न आहियां, मुंहिंजी का औकात न आहे। अलाह से तव्हांखे वधाए, अलाह तव्हांखे इज़त ॾे, वधीक आला मर्तबो अदा करे। मां कुझु न आहियां, बुरा ढूंढण चलियां, जग में बुरा न कोई, अपने आप दे अंदर विखिया, मुझसे बुरा न कोई। मां सम्झां थी अदा जंहिं जो मूंखे वेही ॿुधायो त मां छा आहियां, मां किथां खां शुरू कई आहे, मां कीअं आहियां या न। तव्हां सभु मुंहिंजी मदद कयो ताकी मां पंहिंजा बच्चा रिकवर करायां, उन्हनि जी ज़िंदगी जेकी अॼु ऑनलाइन क्लासिस पई थियूं हलनि उन्हनि जो न स्टडी करे सघनि था, न कुझु। हिकिड़े इन ॻाल्हि में फाथा पिया आहिनि त में हुन इहो चयो तूं हिकिड़ी माई आहीं, मूंखां ॿार वठी ॾेखार, मां तोखे मञा। मूं हुनखे इहो चयो त अलाह साईं कंदो, अलाह मुंहिंजी मदद कंदो, मां ॿार ज़रूरु वठंदसि। हर को जेको आहे काशिफ़ अगानी न आहे त जेको आहे सो ॿार ॾेई छॾे। किथे किथे ईअं बि थींदो आहे जेको अॼु मूंसां थियो आहे, जेको अॼु मूंसां मां दुआ कयां थी त अलाह ऐं अलाह जो रसूल ईअं न करे, अलाह ईअं न करे जो कंहिंसां ईअं थिए, कंहिंजा ॿार ईअं फुरिजनि। तव्हां सभु मदद कयो बजाए जो तव्हां मुंहिंजे मथां ॻाल्हायो। थैंक यू सो मच। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह तव्हां सां राब्ते में रहंदसि। ख़ुदा हाफ़िज़।